नासरीन ठटे में तेज रफ्तार रिक्शा कल्टी थी कराची वाह में किरी पई आहे। हादसे में 10 ॼणा वाह में बुॾी विया आहिनि। मक़ामी टोबन ज़रिए 3 ॼणनि जा लाश कढिया विया आहिनि ऐं 2 ॼणनि खे बचायो वियो आहे, जॾहिं त 5 ॼणनि जी ॻोल्हा जारी आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे महरान टीवी जो रिपोर्टर शहमीर कुरैशी। जी शहमीर, अपडेट कजो। जी अॼु जेको आहे तबलीगी जमात जेका आहिनि माण्हू उहो जंगशाही लॻ गुलमंडा वटि जेको आहे KTNL वटि ॿुधी विया। चंगी रक्षा आया पिए त तेज़ हवाउनि सबबु ऐं रक्षा जी तेज़ रफ़्तारी जे सबबु जेको आहे रक्षा कंट्रोल मां ॿाहिरि निकिरियो ऐं KTN में किरी पियो, जंहिंजे नतीजे में रक्षे में सवार 10 ॼणा जेका आहिनि तबलीगी जमात जा माण्हू उहे KTN में किरी पिया, जिन मां मौक़े ते 2 ॼणनि खे जेको आहे बचाए वरितो वियो, जंहिंमां हिकु दाबेची वासी आसिफ़ ख़ान ऐं ॿियो पुशावर वासी गुल अहमद ख़ान ऐं जॾहिं त 3 ॼणनि खे जेको आहे पोइतो ते बचायो वियो। अञा 5 ॼणनि जो जेको आहे ॻोल्हा जारी आहे। इन हवाले सां दिल्ली इंतज़ामिया पारां टोबुनि खे जेको आहे उन टाइम ते पहुचायो वियो आहे ऐं ॻोल्हा कई पई वञे, पर अञा ताईं कंहिं बि क़िस्म जो को बि अपडेट न मिली सघियो आहे। शहमीर, अवां जी महिरबानी।